सांगड़ में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद कायम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ ज़िले काउंसिल हाल सांगड़ में एंटी करप्शन के आलमी दिहाड़े के हवाले से कोठायल सेमिनार के खिताब कंदे एडिशनल डिप्टी कमिश्नर वन सलीम जतोई, प्रिंसिपल बॉयज़ डिग्री कॉलेज सांगड़ अब्दुल्ला खोसो एंटी करप्शन ऑफिसर इमरान बोदलो खिताब कंदे चयो त करप्शन जो खात्मो मुआशरे की सख्त ज़रूरत है। बदउनवानी असांजे समाज लाइ वबा बणिजी चुकी है ऐं उन बदउनवानी के खात्मे लाइ समाज के हर फर्द के पंहिंजो किरदार अदा करणो पवंदो। उन मौके ते मुख्तियारकार सांगड़ अब्दुल मजीद नहड़ी, अब्दुल हमीद नहड़ी, साबिर हुसैन महर, अब्दुल मजीद रायमू, अशफाक सलारी ऐं ॿियनि पिणु खिताब कयो। एंटी करप्शन के आलमी दिहाड़े के मौके ते शागिर्दनि ऐं ऑफिसरनि खे बदउनवानी से समाज के थींदड़ नुक़साननि खां आगाह कयो। सेमिनार खां पोइ बदउनवानी खिलाफ़ शऊर उजागर करण लाइ ज़िला काउंसिल हाल खां प्रेस क्लब सांगड़ ताईं रैली कढी वई। प्रेस क्लब साम्हूं मीडिया से ॻाल्हाईंदे एडिशनल डिप्टी कमिश्नर चयो त बदउनवानी के खात्मे लाइ मीडिया के भी पंहिंजो किरदार अदा करणु घुरिजे ऐं जेकॾहिं समाज में करप्शन है तो उनकी निशानदेही करणु घुरिजे त जीअं करप्ट अंसरनि जो खात्मो आणे सघिजे। उन मौके ते ज़िले जा तमाम ऑफिसर, स्कूलों, कॉलेज जा शागिर्द ऐं साफ़िन जो वॾो अंग मौजूद हो।